जाफर तैयार, चंद ॿिया भी कुरान जा कारी, कुरान जा हाफ़िज़ निकता हन। सफ़र कंदे कंदे यमन जे बादशाही में आया। यमन जे बादशाह नजाशी खे ख़बर पई त मके खां हिकिड़ी जमात आई आहे, पर चवनि था साईं, वज़ीर चवनि था साईं अहिड़ी ग़रीब जमात आहे, पटकनि जूं लीड़ा लड़कनि थियूं, कमीसनि खे टोपा ॾिना पिया अथनि, किन खे पेरनि में जुती आहे त के पेरे उघाड़ा। नजाशी बादशाह पंहिंजे गवर्नर खे घुरायो, चई हेॾा ॻाल्हि ॿुध, हे मके खां हिकिड़ी ग़रीब जमात आई आहे, इन सां वञी करे ॻाल्हाए, जे चंदो वठणी त चंदो ॾियनि ऐं इन्हनि खे वापसि कर। गवर्नर आयो, सिपा सालार हज़रत जाफर तैयार, हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा जो बिरादर आहे, भाउ आहे, हज़रत अली साईं जो भाउ आहे, मुंहिंजे सुहिणे साईं जो सौट आहे, क़ुरान जो कारी आहे, क़ुरान जो हाफ़िज़ आहे। साग में सिपा सालार हुआ कढा क़ुरान जा कारी, मुंहिंजे सुहिणे साईं जा सहाबी कढ अथसि अॻ में हे आहे। गवर्नर आयो, ओ मके जी जमात वारो, असांजे बादशाह खे ख़बर पई आहे त तव्हां ग़रीब आहियो, मिसकीन आहियो, असांखे बादशाह चयो आहे जेको तव्हां ज़बान सां चंदो चओ त असां तव्हांखे ॾियूं। सभा सालार हज़रत जाफर तैयार रज़ियल्लाहु ताला न फरमाए तो गवर्नर वञी बादशाह खे चओ, ओए मके खां जेका जमात आई आहे चवेसि त ये चंदे वठण लाइ न आई आहे, तोखे चंदे ॾियण लाइ आई आहे। चेस हम लेने वाले नहीं, हम देने वाले, हाँ असां ॾींदासीं उन्ही खे। गवर्नर वियो बादशाह रे, बादशाह साईं हे त चवंदा असां तोखे चंदो ॾींदासीं। चवंदा वठी अचोसि, छा खणी आया आहिनि मुंहिंजे लाइ, अहिड़ी सुखड़ी के आंदी अथऊं। वठी आया, तके थो आहिनि त हथे खाली, किन खे जुती आहे वीचारनि खे त किन खे कोन्हे, ग़रीब आहिनि। ग़रीबी मेहणो न आहे मुंहिंजा दा, मिसकीनी मेहणो कोन्हे वको। मुझे सुने रबी करीम सां ईअं फरमायो आहे, बदल इस्लाम ग़रीबा, इस्लाम शुरू भी ग़रीबन में थियो आहे, रहंदो भी ग़रीबन में। मुझे सुने सां ईअं भी फरमायो आहे त फतूबा लिल ग़ुरबा, क़यामत ताईं मां मोहम्मद जी मुबारक भी ग़रीबन खे आहे। ग़रीब आहिनि, तकेनि तो यार, छा अथनि, कुझु कोन्हे। बाबा ॿुधायो छा खणी आया मुंहिंजे लाइ, छा चंदो ॾींदो? हज़रत जाफर तैयार रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए तो ॿुध, कुरान शरीफ शुरू करे चे तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अर्रहमानिर रहीम, मालिक यौमिद्दीन, इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। कुरान जो शुरू कई, बादशाह जी दिल में धक लॻो, अखियुनि खां पाणी शुरू थियो, हथड़ा ॿधी अर्ज़ करे तो, ओ मोहम्मद करीम जा ग़ुलाम, ज़्यादा क़ुरान न पढ़जाए, मतां मुंहिंजो दम परवाज़ न थी वञे, मां क़ुरान जो ताब सही कोन थो सघां। जाफर तैयार क़ुरान बंदि कयो, थोरो ई रोई करे पंहिंजा गवर्नर घुराई। गवर्नर आया, चे वज़ीर काॾे आ? वज़ीर भी आया, सॼी क़ौम घुराई अथई, सभु विहारिया अथई। वरी चे तो मोहम्मद करीम जा ग़ुलाम, वरी त क़ुरान शरीफ शुरू कर। हाणे गवर्नर भी वेठा, वज़ीर भी, सॼी क़ौम भी, बादशाह भी वेठो आहे। हज़रत जाफर तैयार वरी शुरू करे चे तो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, ताहा मा अंज़लना अलैकल क़ुरआन लितशक़ा। कुरान शरीफ शुरू कई। हाणे नजाशी बादशाह भी रोए तो, वज़ीर भी रोयनि था, गवर्नर भी रोयनि था, सॼी क़ौम भी रोए थी। हेॾा मुंहिंजो मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मके शरीफ खां हिजरत करे मदीने शरीफ में पहुतो आहे। साईं जन पहिरीं निमाज़ जो वुज़ू कयो आहे, वुज़ू करे उथिया मसान, रब 87 पारे जूं आयतूं नाज़िल फरमायूं, जंहिंमें ऐलान के मुंहिंजा हबीब करीम हुआ त नजाशी बादशाह वारा गुनाहगार ऐबन में भरिया पिया, एक बार भी गुनाह खां वांदो कोन हुन, पर तो मोहम्मद करीम जे सौट जाफर तैयार खां क़ुरान ॿुधी ज़मीन ते रोइन था, मां रब अर्श मौला ते राज़ी थी चुको आहियां। जेको क़ुरान ॿुधी अखियुनि खां पाणी हारींदो आहे न, मालिक जे महिरबानी थियण में काई देर न थींदी।
जे कुरान में हुक्म थियो ॿुध खुदा जो कुरान चए थो वइज़ा समिउ मा उनज़िला इलर रसूल तरा अयुनहुम तफीदु मिनद्दम'i मिम्मा अरफू मिनल हक़ यक़ूलून रब्बना आमन्ना फकुतुबना मअश-शाहिदीन। कुरान में हुक्म थियो मुंहिंजा हबीब जॾहिं उन्हनि ॿुधी उहा शइ जेका तो ते मां नाज़िल कई यानी कुरान मुंहिंजा पैगंबर करीम जे तो साम्हूं हुजनि हा त तूं ॾिसियां तखियूं उन्हनि जूं ॻोढ़ा ॻारनि पयूं अञा ज़मीन ते ॻोढ़ो ई न किरे पियो त मां उन्हनि जा गुनाह माफ़ कंदो वञा पियो। अर्ज़ कयुमि रोइनि था कुरान ॿुधनि था रोइनि था हेॾा कुरान में हुकुम थियो हिक ॿिए खे चवनि पिया ॿुधो ॻाल्हि वज़ीर गवर्नर बादशाह हिक ॿिए खे चवनि पिया कुरान बि ॿुधनि पिया रोइनि बि पिया छा चवनि पिया कुरान चए थो ला नुमिनु बिल्लाहि वमा जाअना मिनल हक़ वनतमउ अन युदखिलना रब्बुना मअल क़ौमिस सालिहीन। हिक ॿिए खे चवनि पिया वमा लना शाहे असांखे ला नुमिनु बिल्लाह अञा अल्लाह ते ईमान न आणियो हेड़ो क़ुरान ॿुधो आहे वमा जाना मिनल हक़ असां वटि हक़ क़ुरान आयो आहे सभई गॾिजी करे कलमो पढ़नि पिया चवनि पिया यक़ूलून चवनि पिया रब्बना आमन्ना फकुतुबना मअश-शाहिदीन। सारा जो सारा कलमो पढ़नि पिया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो पढ़ी करे मुस्लमान थिया हाणे पंहिंजे कयलनि गुनाहनि नज़र पियनि चवनि पिया फकुतुबना मअश-शाहिदीन रब असांखे नेकनि में लिखी छॾ अल्लाह। वरी रोई करे चवनि पिया वनतमउ अन युदखिलना रब्बुना मअल क़ौमिस सालिहीन। और रब असां उम्मीद रखूं था असांखे नेकनि में तूं दाख़िल कंदी अल्लाह फरमाए थो मुंहिंजा हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजा साईं मथे हथ खयूं बीठा हथ हेठि अञा न कयूं फ़असाबहुमुल्लाहु बिमा क़ालू हथ मथे न त हेठि न कयूं मां रब सभिनी जूं दुआऊं क़बूल करे छॾियूं। फ़असाबहुमुल्लाह क़बूल कई अल्लाह हुननि जूं जेके जो चवनि पिया कुरान चए थो मां क़बूल कयो माने कलमो बि क़बूल कयो माने मां अल्लाह हिननि जा गुनाह बि माफ़ कया पर मां रब फ़ैसिलो बि कयो त जन्नातिन तजरी मिन तहतिहल अनहार इन कुरान जी दौलत जे करे कुरान खे ॿुधी रोहण जे करे मां रब एॾो महिरबान थी पियो मान जो हिते ई वेठा मां रब जन्नत जो बि फ़ैसिलो करे छॾियो मान।